6 जून ते जेको धरणो आहे सिंध एक्शन कमेटी जे तरफ़ां उहो ईअं महसूस थो थिए त सॼी सिंध उन सॾ खे वरनायो आहे ऐं सॼी सिंध मां वॾे पैमाने ते जेको आहे सो हिन धरणे में बैरिया टाउन जे मुख्य गेट ते कराचीअ में जेको आहे सो सॼी सिंध अची गॾिबी ऐं उनजो बुनियादी सबबु हीअ आहे त सिंधी माण्हुनि महसूसु कयो आहे त उहे सन ऑफ सॉइल आहिनि पर उन्हनि जे पेरनि जे हेठां धरती खसी पई वञे ऐं रुगो बैरिया टाउन कराचीअ जो सुवालु न आहे पर बैरिया टाउन कराचीअ खां अलावा थर में बैरिया टाउन पई ठहे, हैदराबाद में नवाबशाह में ठही चुकी आहे ऐं उन खां अलावा केतिरनि ई हंधनि ते ही बुनियादी तौर ते हीअ आहे त थर हुजे या कोहिस्तान या कोस्टल बेल्ट उते अवां ॾिसंदा त अण सर्वे ज़मीनूं आहिनि, सर्वे थियल न आहे। हाणे सर्वे थियल न आहे उन्हनि हंधनि ते हाणे चवनि था त बाबा हिते मैदनियात थी निकिरे, हिते जेके आहिनि से ज़मीन जे अंदरि मिनरल्स आहिनि, हिते वसीला आहिनि, उन सभिनी ते कब्ज़ो करण जे लाइ ऐं सिंध जी ज़मीन जी वालार करण जे लाइ बैरिया टाउन जहिड़ा DHA सिटी जहिड़ा ऐं ॿिया प्रोजेक्ट खणी आया आहिनि या ख़ुदि अवां ॾिसंदा त थर में 12 ब्लॉक त हिकिड़ा करे छॾियो मुख़्तस पर हींअर कारूंजर ते जेको आहे कब्ज़ो पियो थिए त असां सम्झूं था त सिंधी माण्हू सुजाग थियो आहे ऐं सिंधी माण्हू जेको आहे पंहिंजी ज़मीन जी वालार पंहिंजे वसीलनि जी जेका आहे सा फुरलुट जेका कॾहिं बि बर्दाश्त न कंदो ऐं हज़ारे लखे माण्हू जेके आहिनि से 6 जून ते गॾु थी ऐं इहो साबित कंदा त हे सिंध जे सियासी मज़ाहमत जो हिकिड़ो वॾो मिसाल हूंदो जेको सॼी सिंध गॾु थी हिकिड़ो नओं मिसाल क़ाइमु कंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk